हिकिड़ो हमरा उन शादी कई, उनखे अल्लाह जी महिरबानी सां तमामु ख़ूबसूरत घरवारी मिली। मज़दूर हुयो, मज़दूरी कंदो हो, सॼो ॾींहुं थको टुटो जॾहिं पंहिंजे घर ईंदो हुयो, सुम्हंदो हो त कंहिं जहान जी ख़बर बि न। हिकिड़ी राति हिन जी घरवारी हिन जे पासे मां उथी पंहिंजी मोबाइल खणी घर जे आॻुर ॾे वई। हिन जी मुड़ुस खे सुॼाग थी, हिनखे शक पियो त हीअ मोबाइल खणी वई ज़रूरु कंहिंसां ॻाल्हाईंदी। हिनखे दिलि में अची विसविसा पैदा थिया त मां हिकु मज़दूर माण्हू ऐं मुंहिंजी हेॾी ख़ूबसूरत घरवारी, मां सॼो ॾींहुं ॿाहिरि मज़दूरी ते वञा थो, अचां थो राति जो, ज़रूरु हिन सां को कंहिंजो चकर आहे। 20 मिंट 25 मिंटनि खां पोइ हिन जी घरवारी मोटी अची सुम्ही। हिन इहो महसूसु करायो घरवारी खे त ॼण हू निंड पियो आहे। वरी ॿी राति थी त वरी बि हिन जी घरवारी पंहिंजी मोबाइल खणी घर जे सहन ॾे निकिरी वई। हिन जो मुड़ुसु सुॼाग थियो, हिन खे अची विश्वसन वरितो जो हिन जी बेचैनी वधी वई। हिन सोचियो त काश मां पाण खां बहितर का घरवारी न वठी सघां हा, ख़ूबसूरत घरवारी जंहिंखे हेॾो हुस्न आहे, ऐं मां हिकु ग़रीब मिसकीन माण्हू। उहा राति बि गुज़री वई। आख़िर टी राति थी। शाम जे पहर खां अॻु में ई मुड़ुसु छा कयो जो पंहिंजी मोबाइल जी सिम कढी हुन जी मोबाइल में विझी छॾी ऐं हुन जी सिम कढी पंहिंजी मोबाइल में विझी छॾी। हाणे हीउ इन इंतज़ार में हुयो त जेको टाइम मुक़ररु थियल आहे, जंहिं टाइम ते हीअ ॿाहिरि वञे थी, त तंहिं महिल हिन जी फ़ोन ज़रूरु ईंदी त मां सुञाणे सघंदुमि त केरु हिन सां ॻाल्हाए थो या हीअ कॉल कंहिं ॾे करे थी। टी राति जॾहिं थी त हिन जी घरवारी आराम सां बिना आवाज़ कंदे मोबाइल पंहिंजी खणी कमरे खां ॿाहिरि निकिरी वई। 5-8 मिंटनि खां पोइ जॾहिं हिन जे मुड़ुस ॾिठो त का बि कॉल कोन आई, हिनखे अञा वधीक शक पियो त शायदि को दरवाज़े खां आयो त न आहे। हीअ आराम सां लिकंदे लिकंदे ऊंदहि खां बुर्ची खाने जे दरवाज़े खां अंदरि टपी खिड़की खां ही बीह रहियो। जॾहिं हिन जी दीद पंहिंजे घरवारी ते पई त हिन जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। ही छा थो ॾिसे त मोबाइल जी लाइट ॿरे थी। मुंहिंजी घरवारी मुसले ते वेठी निमाज़ थी पढ़े ऐं दुआ थी घुरे त ए परवरदिगार, अगरि मुंहिंजी हयाती मुंहिंजे मुड़ुस खां वधीक आहे त मुंहिंजी बक़ाया हयाती बि मुंहिंजे मुड़ुस खे ॾे, जेको सॼो ॾींहुं महिनत पूरियो करे अची सुम्ही थो पए त उनखे जहान जी का ख़बर बि कोन थी पए ऐं ॾिसे थो त ॾाढी हुनजी घरवारी रोए थी, रब जे दर ॿाॾाए थी ऐं सभु दुआऊं पंहिंजे मुड़ुस जे लाइ घुरी त मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे लाइ रिज़्क़ हिलाल कमाए थो, थको टुटो सॼो ॾींहुं मज़दूरी करे अचे थो। हिन जो जॾहिं इहो मंज़र ॾिठो त हिन जे मुड़ुस जे अखियुनि में पाणी अची वियो। हिन सोचियो त केॾो न मुंहिंजो ज़हन ख़राबु हो, मां केॾो न ख़राबु आहियां ऐं मां पंहिंजे घरवारी जे मुक़ाबले में वाक़ई हिकिड़ो गंदो दिमाग़ रखण वारो आहियां। मुंहिंजी घरवारी जे नज़र में मां केॾो महान आहियां ऐं हूअ केॾो मूंसां प्यार थी करे। दोस्तो, हिन कहाणी मां असांखे इहो सबक़ थो मिले त शक इंसान खे बर्बादु करे छॾींदा आहिनि, घर बि बर्बादु करे छॾींदा आहिनि, नसुल बि तबाह करे छॾींदा आहिनि, इंसान जूं ज़िंदगियुनि सां गॾु इंसान जूं ख़ुशियूं बि ख़तमु करे छॾींदा आहिनि। त चवण जो मक़सदु इहो ई आहे त जॾहिं तव्हांजे दिलि में शक पैदा थियनि, तव्हांखे को बि रस्तो हथु न अचे त तव्हां उनजी अञा बि अखियुनि ॾिठी तसदीक़ कयो त तव्हांजे अॻियां सॼो खीर जो खीर, पाणी जो पाणी थी वेंदो। अगरि मुंहिंजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजनि मिटनि माइटनि सां, दोस्तनि सां उन्हनि ताईं ज़रूरु पहुचाइजो जेके हमेशह शक जी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। अल्लाह ने कबा।